मिलण जो आगाज़ थी चुको आहे। पेट्रोल सां गॾु ॼाणायो पियो वञे त ईंदड़ ॾींहंनि में बिजली पिण महांगी थियण वञे पई ऐं गॾोगॾु इहो बि ॼाणायो पियो वञे त ही जेको कुझु आहे पोइ हुकूमतुनि जे करे आहे, उन्हनि जी ग़फ़लत ऐं नाक़िस पॉलिसियुनि जे करे आहे। जेसि ताईं ही मामला अवामी मसइला हल न कंदासीं तेसि ताईं सुख सां न वेहंदासीं। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ साहिबु बिजली जी लोड शेडिंग जे हवाले सां ख़ासि करे इहा ॻाल्हायो आहे। पर ज़ाहिर आहे जेका जेको मुआहिदो थियो आहे या असीं ईअं खणी चऊं त आलमी मालियाती इदारे सां वधीक 1 साल ताईं जेके मामला आहिनि उहे तइ थिया आहिनि ऐं उनखां पोइ ज़ाहिर आहे जेके मामला तइ थिया आहिनि उन जूं कुझु कंडीशन्स हुजनि थियूं ऐं उहे कुझु कंडीशन्स जेके आहिनि उहे अवाम खे हाणे ईंदड़ ॾींहंनि में इहे जेके शॉक मिलंदा उहे अवाम जे ॾाढो आहिनि। पेट्रोल बि महांगो थींदो, बिजली बि महांगी थींदी। ॾिसूं था त उन हवाले सां जेका नई हुकूमत आहे उहा अवाम खे कहिड़े रीति रिलीफ ॾिए थी। ऐं उन सां गॾोगॾु नाज़रीन असां ॾिठो आहे त हाणे त लॻभॻि 2 हफ़्ता गुज़री चुका आहिनि नई हुकूमत खे, पर उन बावजूदि ही जेका हुकूमतुनि जी तब्दीली थी आहे असीं ॾिसूं था त इंतिज़ामी आइनी फ्रंट ते या सियासी महाज़ ते असीं ॾिसूं त बहरान अञा बि टरिया न आहिनि। हर मुहाज़ ते असांखे मुख़्तलिफ़ जेके बहरान आहिनि कुझु कर खणी चुका आहिनि, कुझु कर खणंदे नज़र अचनि पिया। ही समूरो जेको माहौल आहे ईंदड़ ॾींहंनि में कहिड़े रीति ही मामला अॻियां वधंदा अॼोके प्रोग्राम उनखे फोकस कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे जो तारुफ़ सां कराईंदसि, मूंखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां तालुक़ रखंदड़ MNA आहिनि लाल माली साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि। वीडियो लिंक ते मूंसां गॾु मौजूदु आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि फयाज़ अली बुट साहब। वीडियो लिंक ते ही मूंसां गॾु मौजूदु आहिनि मियां अज़ीम साहब आहिनि, मुस्लिम लीग नून सां तालुक़ रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि। वीडियो लिंक ते मूंसां गॾु मौजूदु आहिनि ऐं अदनान आदिल साहब आहिनि, सीनियर सहाफ़ी तजिया निगार आहिनि, मूंसां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। मां सभिनी खे भलीकार थी चवां अॼोके प्रोग्राम में ऐं प्रोग्राम जो आगाज़ कंदासीं। लाल साहब अवां खां आगाज़ कयां थी प्रोग्राम जो। मूं ज़िक्र कयो त हाणे असीं ॾिसूं था त लॻभॻि 2 हफ़्ता गुज़री चुका आहिनि नई हुकूमत खे, पर अञा ताईं बहरान नज़र अचनि पिया। जेका नई हुकूमत आहे हिननि क्राइसिस जो वॾो ज़िम्मेवार ॼाणाए पई अव्हां जी हुकूमत खे, त उहे नाक़िस पॉलिसियुनि जी सूरत में हुजे, उहे फ़ैसिलनि जी सूरत में हुजे या हाणे जेका सूरत हाल आहे ॼाणायो पियो वञे त ही वॾो जेका ज़िमेदारी आहे उहा पोइ गवर्नमेंट ते अचे थी। उन ते कीअं कॉमेंट कंदो ऐं हिकिड़ो जीअं ख़बर सां अव्हांखे ॾिनीसीं, अवां बि ज़रूरु ॿुधी हूंदी, अवाम जे साम्हूं बि आहे त ईंदड़ जेके हाणे फ़ैसिला वरिता पिया वञनि, बिजली महांगी थींदी, पेट्रोल महांगो थींदो, ही नई हुकूमत जा नवां तोहफ़ा अचणु शुरू थी विया आहिनि। मूंखे पंहिंजे प्रोग्राम में इनवाइट कयो। सभ खां पहिरीं त ही जेका बैरूनी साज़िश जे ज़रिए जेका हुकूमत थापी वई आहे पाकिस्तान जी आवाम ते, उन जो हिकिड़ी ही एजेंडा आहे त पाण मथां केसिस ख़तमु कराइजनि। जी तव्हां ॾिठो त इहो जेको 16 बिलियन जो मनी लॉन्ड्रिंग जो जेको केस आहे शहबाज शरीफ़ ते, उन केस खे जो जेको इन्वेस्टिगेशन ऑफिसर आहे उनखे हटायो वियो आहे ऐं उनखे कोर्ट में जेको लॉ ऑफिसर आहे हुनखे चयो वियो आहे त हू कोर्ट में इन सिलसिले में पेश न थिए। ऐं जेके तव्हां ॾिठो पीपल्स पार्टी ऐं जेके नून लीग जा जेके अॻवान आहिनि, जेके चोरी ते जिन ते चोरी जा शदीद क़िस्म जा इल्ज़ामात आहिनि, उन्हनि खे नो फ्लाई लिस्ट मां कढियो पियो वञे, उनजा नाला ECL मां कढिया पिया वञनि त हू हिन मुल्क मां भॼी वञनि। ऐं जेसिताईं हिन मुल्क हिन जी कारकर्दगी जो जेको आहे हाणे ही चवनि था पोइ हुकूमत जा आहिनि, जेकॾहिं पोइ हुकूमत एतिरी ख़राब हुई त हिननि 13 पार्टियुनि खे कहिड़ो शौक़ु हो त हिन मरहले ते अची हुकूमत करण जी कोशिश कनि। छाकाणि जो जेकॾहिं हिन ॾिठो पिए एॾा हालात ख़राब आहिनि त ही पाण बि जनरल इलेक्शन था वञनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ मुतालबो करे रही आहे। IMF में ही विया आहिनि। तव्हां ॾिसो त IMF में जॾहिं असां एग्रीमेंट कयो त हिकिड़ो स्टेट बैंक जी ख़ुदमुख्तियारी जो फ़ैसिलो हुयो, जंहिं ते पीपल्स पार्टी ऐं नून लीग चयो हुयो त स्टेट बैंक खे जेको आहे उनजी ख़ुदमुख्तियारी पाकिस्तान जी जेका फाइनेंशियल ख़ुदमुख्तियारी आहे उहो IMF वटि सरेंडर करे छॾी आहे। पर तव्हां ॾिसो उहो साॻियूं अॼु जेका स्टेटमेंट आई आहे मिफ्ता इस्माइल जी, उनखे IMF खे ख़ातिरी कराई आहे त न इहो बिल्कुलु ठीकु थियो ऐं इनखे असीं जारी रखंदासीं। इन मां साबित थियो त ही मुनाफ़िक़ आहिनि पहिरें नंबर जा, जेके सिर्फ़ु पंहिंजे मुफ़ाद लाइ इहे ॻाल्हियूं कनि था। जी ही हुकूमत आई आहे ऐं उमरकोट में आहियां, हिते 6 कलाक लोड शेडिंग थींदी, हीअ 14 खां 16 कलाक लोड शेडिंग थी रही आहे। तव्हां ॾिसो पंजाब में पेट्रोल ऐं डीज़ल गुम थी वियो आहे, उतां जा हारी वापारी कारोबारी माण्हू परेशान आहिनि, उते डीज़ल ऐं पेट्रोल दस्तियाब कोन्हे, पेट्रोल पंप्स ते लाइनूं लॻल आहिनि। बिजली जा अघ वधाइण जो जेको आहे पूरी तयारी कई वई आहे। ठीकु, सो पर लिहाज़ा ज़ाहिर आहे लाल साहब ही सभु कुझु 2 हफ़्तनि में त कोन थियो हूंदो, रुगो 2 हफ़्ता थिया आहिनि नई गवर्नमेंट खे। ज़ाहिर आहे जेका सूरत हाल मां ॿुधायो पिया 2 हफ़्तनि में त कोन थी आहे।
नादिया बिल्कुल ॿिनि हफ़्तनि में थियो आहे। ही हिक ॿिए खे राज़ी करण में तव्हां ॾिसो ठीक 10 ॾींहं ते ही कैबिनेट न ठाहे सघिया। ही एॾा नाहिल हुया कि पंहिंजो पाण खे सम्झनि पिया त असां वॾा को तजुर्बेकार असीं सियासतदान आहियूं। हिननि जी नाहिली इहा हुई त पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों भेरो एतिरो टाइम लॻो त हिकिड़ी मुख़्तसर कैबिनेट में न जोड़े सघिया। हिननि जो कैबिनेट न जुड़ण जे करे फ़ैसिला टाइम सर न थी सघिया। उन जो नतीजो अची रहियो आहे। हाणे इहो त हिकिड़ी रवायत आहे त माज़ी जी हुकूमतनि ते इल्ज़ाम ॾियनि। माज़ी जी हुकूमत पाकिस्तान तहरीक इंसाफ हिन वक़्तु जेको रिकॉर्ड जेको रेवेन्यू कलेक्शन, रिकॉर्ड एक्सपोर्ट्स, रिकॉर्ड रेमिटेंसेस, रिकॉर्ड एग्रीकल्चर जेको आहे आउटपुट, इहे सभु पाकिस्तान तहरीक इंसाफ जी हुकूमत में ई थिया आहिनि। हिननि जी हुकूमत ईंदे ई बहरान पैदा थी वियो आहे, छाकाणि हिननि जो जेको मोटो आहे, हिननि जी एजेंडा अवाम खे रिलीफ ॾियणु आहे, पंहिंजा केसिस ख़तम करणु आहे। ऐं हिननि में थोरो बि थूम हुजे हा त अचनि हा, जनरल इलेक्शन में वञनि हा ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ जो जनरल इलेक्शन में मुक़ाबलो कनि हा, कोई हिकिड़ो फ्रेश मैंडेट वठी अची हुकूमत जेके मिलिया हू कनि हा, त उन सां ॻाल्हि सम्झ में आई पए। पर हीअं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजा केसिस ख़तमु कराइण लाइ ऐं पंहिंजो पाण खे रिलीफ ॾियण लाइ इहो मौजूदु आहे। ऐं इंशाअल्लाह पाकिस्तान तहरीक इंसाफ जल्दी जेको ईद खां पोइ हिकिड़ी तहरीक लॉन्च करे पई ऐं इन जेको इम्पोर्टेड गवर्नमेंट आहे, जेको बैरूनी साज़िश जे ज़रिए पाकिस्तान जे अवाम ते मड़ी वई आहे, इन खे हटाइण लाइ तहरीक जो आगाज़ कंदी ऐं इंशाअल्लाह जल्दी चूंडूं थींदियूं ऐं उन में असीं हिननि पार्टियुनि खे सभु गॾिजी इलेक्शन लड़नि, तॾहिं बि असीं हिननि खे शिकस्त ॾींदासीं। ठीक है। फयाज़ साहब इस सां गॾु मौजूद आहिनि। फयाज़ साहब, लाल साहब खे मां ॿुधो ईद खां पोइ हू ॼाणाइनि पिया त अञा वधीक जेका असांजो एहतजाज हले पियो न तहरीक खे अञा मज़बूत कंदासीं, प्रेशर में इज़ाफ़ो थींदो। ऐं ही जेका सूरत हाल आहे, जिन नवनि तोहफ़नि जो असीं ज़िक्र कयोसीं, नवनि शौक़्स जो ज़िक्र कयोसीं, हू ॼाणाइनि पिया त ही रुगो 2 हफ़्तनि जी करे थियो आहे, छाकाणि त का प्लानिंग कोन हुई ऐं हिक ॿिए खे एडजस्ट बि करिणो आहे। उन ते वधीक फोकस आहे नई गवर्नमेंट जो। पोइ ज़ाहिर आहे हुनजी रिज़ल्ट अहिड़ी अचणी आहे। छा चवंदो मां? अस्सलाम वालेकुम। सबका पहिरीं वालेकुम सलाम। त व्यूअर्स खे तव्हां किटियन खे सभिनी खे मुंहिंजो सलाम। वालेकुम मां सलाम। लाल साहब जो ॿुधो पियो सॼो। लाल साहब खे थोरो तजुर्बो हुजणु खपे। ज़ाहिर आहे पहिरीं दफ़ा आया आहिनि, मेरे ते शायदि हुया, सो तजुर्बो हुजणु खपे त हीउ जेको IMF जो मुआइदो हूंदो आहे, पाकिस्तान जी स्टेट सां मुआइदो हूंदो आहे। जेका गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान हूंदी आहे उन सां हूंदो आहे। जेका ईंदी आहे गवर्नमेंट उन सां 5 साल जो मुआइदो कंदा आहिनि। साईं जन खे थोरो ख़बर हुजणु खपे। आईनी तरीक़े सां हिननि खे हटायो वियो आहे। हिननि जेका आईनी शिकनी कई, तव्हां ॾिठो पिए नेशनल असेंबली में, सुप्रीम कोर्ट में हिननि खे को स्पेस न मिलियो। उन खां पोइ गवर्नमेंट चई थी साईं जन जेकॾहिं ज़िक्र कयो IMF जो, अॻिते हलंदासीं सभु IMF खां शुरूआत कंदासीं। त मां ॿुधायां स्टेट सां जॾहिं हिन जा मुआइदा थियल हूंदा आहिनि त हीअ जेका ॿी गवर्नमेंट जेका बि ईंदी आहे उहा मजबूर हूंदी आहे उन्हनि जो सिस्टम हलाइण जे लाइ। सही। मां हिन जा ट्वीट्स ॾिसंदो आहियां, हिननि जा सोशल मीडिया ते ॾिसंदो आहियां त हिननि ॾिठो पियो जॾहिं अदम एतमाद अचणु शुरू थी वई त हिननि खे उन टाइम में पेट्रोल जा अघु वधाइणा जेके हुननि जी मुआइदे में शामिल आहे IMF जे। पर हिन वक़्ती तौर, मां फवाद चौधरी साहब जा ट्वीट पढ़ंदो आहियां, त वक़्ती तौर हिननि जून ताईं उन्हनि खे रिलैक्स करे छॾिया या कुझु कयूं त जीअं न थिए। अल्लाह जी महिरबानी सां आइनी तौर ते जॾहिं हुकूमत चेंज थी ऐं अल्हम्दुलिल्लाह आइन जे हिसाब सां चेंज थी आहे, न हिन में को ॻाल्हि थी आहे न कुझु। हिन में सुप्रीम कोर्ट जेके बि रूल्स रेगुलेशन उन हिसाब सां थी आहे। पोइ जीअं आया असांजा शहबाज शरीफ़ साहब प्राइम मिनिस्टर आया त हुननि ॾिठो त भई पहिरीं सभ खां पहिरीं त इहा पेट्रोल ऐं डीज़ल जेका असां हिननि मुआइदो जेको कयो आहे उहो वधाइण वारो आहे। पोइ हिननि वरी सोशल मीडिया ते जीअं कंदा आहिनि, हिन जो सोशल मीडिया ते गंद करणु शुरू कयो त हाणे ॾिसजो ही अचण सां ई जेको आहे सो पेट्रोल महांगो कंदा, डीज़ल महांगो। हिननि खे ख़बर आहे सभु। नाल तरीन नालायक हुकूमत ही 4 साल में पंहिंजी मुआशी प्लान बिल्कुलु हिननि जे शौकत तरीन जेको हिन जो वज़ीर आहे उहो चई मुआशी प्लान न ॾेई सघिया। त हिननि में तव्हां कहिड़ी तवक़ो रखंदव? ठीक, पर फयाज़ साहब ये थियण त वञे पियो। हिन कैंपेन खे जेका अवां ॼाणायो पिया, हिन कैंपेन खे जेकॾहिं हिकु पासे रखूं त हीअं थियण त वञे पियो। ज़ाहिर आहे जेके मुआहिदा थिया आहिनि अवाम सम्झे थो त ज़ाहिर आहे उनजा असर अचणा आहिनि ऐं उहे कुझु कंडीशंस बेस्ड मुआहिदा हुजनि था। हिननि जेके बीबी ॾिसो अचण सां ई हिकिड़ो माण्हू पंहिंजो घर वठंदो आहे, घर ते ड्यूज़ ॾिसंदो आहे, घर ते बिजली जा बिल ॾिसंदो आहे। सही। ही अचण सां ई हिननि में कैपेसिटी कोन्हे। ही कंहिंजे कुलनि ते सिलेक्टेड थी आया। हिननि खे न टीम जी ख़बर आहे, न कुझु का ॻाल्हि ख़बर आहे, न आइन जी ख़बर आहे, न हुनजी ख़बर आहे। अचण सां ई चई मुंहिंजो जेको आहे सो वसीम अकरम प्लस पंजाब में वेठो आहे, मुंहिंजो इंज़माम प्लस उमर असद नाले चई वज़ीर खज़ाना ते विहारींदुमि। तव्हां ॾिठो उन खे वज़ीर खज़ाना खे पाण हिन कढियो। उन खां पोइ ॿियो वज़ीर खज़ाना आयो, इंपोर्टेड करे 3-4 वठी आया।
असांजा वज़ीर खज़ाना तव्हां ॾिठो आहे पेट्रोलियम जा केतिरा वज़ीर मटाया अथनि हिननि खे न सियासत जी ख़बर आहे न हिननि खे हुकूमत हलाइण जी ख़बर आहे न हिननि खे हिकु सिस्टम जी ख़बर आहे ठीक पर हिननि खे फैज़ साहब हाणे अवां सिर्फ़ु ऐं हुकूमत सिर्फ़ु में कूड़ आयो ॻाल्हाइण ही अचे त थो हाणे माज़ी थी वियो जी जेका पोइ हुकूमत जी जूं कारकर्दगी रही या पॉलिसीज़ चऊं पर जी हाणे ही त ही अवां ही आहियो ही गवर्नमेंट तव्हां में ऐं ज़ाहिर आहे जी अवां जीअं असां ॿुधायो पिया बिल्कुलु त टीम आहियूं बि ऐं एक्सपीरियंस असांखे माण्हुनि जी आहे असांखे ॾिसो मां बि अर्ज़ु कयो न त मां जी अर्ज़ु कयो त मुआइदा त हिन जा स्टेट ऑफ पाकिस्तान जा थियल आहिनि ठीक रियासत पाकिस्तान ठीक जा मुआइदा थियल आहिनि न उन्हनि जा नेठ त उन्हनि जा आफ्टर शॉक्स निकिरंदा न त कहिड़ा आहिनि सही हाणे हिननि जी जेका चोरी पकड़िजे थी चवनि था इहो बि ग़लति आहे कल्ह मीटिंग थी आहे NSA जी हुनजो ऐलान आयो आहे हीउ बि ग़लति आहे सो हिन जे लाइ हर शइ ग़लति आहे इनशाला जंहिं घर में मैयत थींदी आहे उन जा कुझु जलसा वॾा थींदा आहिनि सोशल मीडिया ते हिननि थोरो फोटोशॉप करे ॾेखारियो आहे इनशाला ईद खां पोइ हिन जी आस्ते आस्ते जॾहिं पकड़ूं शुरू थींदियूं हिकु ईंदा हिन जो लेटर कल्ह मां ॾिठो पियो तव्हांजी KTN ते जेको शामून साहब चयो त जोए बाइडन सां मूंखे फोन करायो जी मिंटू पिया कनि भला जेकर एॾी अमेरिका सां हिननि खे नफ़रत आहे त उन्हनि सां सेनेटर सां हुन जेका आई आहे हिते माई हुन सां छो मिलियो इमरान ख़ान साहब सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाकिस्तान जे अवाम खे उहो बेवकूफ़ बणाइनि था पाकिस्तान जो अवाम बाशऊर आहे बाउसूल वारा आहिनि हू ॾिसंदा आहिनि त केरु पाकिस्तान जो हामी आहे केरु पाकिस्तान जो मुखालिफ़ आहे केरु पाकिस्तान खे काए पियो इमरान ख़ान जी सॼी टीम पाण समेत नाआल तरीन टीम आहे मां चवां ठीक ठीक फयाज साहब हमारा पॉइंट अची वियो अदनान साहब आप क्या कहेंगे सारी सूरत हाल पर जो मौक़िफ़ पाकिस्तान तहरीक इंसाफ का है कि वो एक तो वो प्रेशर बिल्ड कर रहे हैं अवाम के साथ मिलकर और ईद के बाद वो बता रहे हैं कि मजीद इस तहरीक को स्ट्रॉन्ग करेंगे तो एक प्रेशर बिल्ड करने में आप समझते हैं कि कामयाब हो जाएंगे या हो चुके हैं ये जो सारी सूरत हाल बता रहे हैं कि अल्टीमेट टारगेट है इलेक्शन तक पहुंचना क्या पोजीशन आपको नजर आती है इस वक्त आपकी बात का जवाब देने से पहले मैं बताऊं कि जो आप लोड शेडिंग की बात कर रही थी जी तो उसकी वजह ये है कि जो साहिवाल का कोल प्लांट है वो दरामदी कोयले पे है जो थर के कोयले से 6 गुना ज़्यादा महंगा है उसके लिए ज़र मुबादला चाहिए होता है और इन्होंने उसकी पूरी पेमेंट ये नहीं कर सकते ज़र मुबादला की किल्लत है इस वजह से वो आधी कैपेसिटी पे चल रहा है ठीक एक वजह तो लोड शेडिंग की ये है और दूसरी ये है कि LNG के कुछ माहदे जो पिछले दौर में हुए थे जब नवाज शरीफ वजीर आजम थे वो उस वक्त LNG की आलमी मंडी में कीमत बहुत कम थी अब बहुत ज़्यादा हो गई है तो वो दो कंपनियां भाग गई हैं LNG नहीं आ रही तो LNG वाले प्लांट भी जो हैं वो बंद हैं तो ज़्यादातर जो प्राइवेट सेक्टर के प्लांट हैं वो बंद पड़े हैं जिसकी वजह से ये लोड शेडिंग का 10 घंटे 12 घंटे लोड शेडिंग पंजाब के देहात में हो रही है 5-6 घंटे शहरों में हो रही है दूसरी बात ये आपने की डीजल की तो जब बिजली नहीं है तो ट्यूबवेल जो है ये बुआई का मौसम है कपास की और गंदम की कटाई का मौसम है ठीक तो मशीनरी चलाने के लिए लोग ज़्यादा डीजल इस्तेमाल कर रहे हैं तो डीजल की भी किल्लत हो गई है और फिर ये सोचते हुए कि पेट्रोल और डीजल की कीमतें IMF के कहने पे बढ़ा दी जाएंगी लोगों ने उसकी स्टोरेज कर ली ज़ख़ीरा अंदोज़ी कर ली अब ये शहबाज शरीफ बड़े मशहूर हैं कि बड़े अच्छे एडमिनिस्ट्रेटर हैं उनका काम है कि वो ज़ख़ीरा अंदोज़ी को ख़त्म कराएं और डीजल की जो किल्लत है और जो बहुत ज़्यादा मसाइल किसानों को पेश आ रहे हैं लाइनें लगी हुई हैं डीजल के लिए वो मामला हल अब आपकी बात प्रेशर की तो प्रेशर तो वाकई बहुत है इनका मफरूज़ा था कि इमरान खान अनपॉपुलर हो चुके हैं कुछ हल्का फुल्का रिएक्शन होगा वो मैनेजेबल होगा लेकिन ऐसा नहीं हुआ जब तहरीक अदम एतमाद आई तो किसी वजह से लोग एकदम इमरान खान की पॉपुलैरिटी खैबर पख्तूनख्वा कराची और पंजाब में एकदम बढ़ गई और वो रोज़ बरोज़ बढ़ती जा रही है और सोशल मीडिया पे तो बहुत ही ज़्यादा पॉपुलर हैं हालांकि मेन स्ट्रीम मीडिया अखबारात और चैनल्स की अक्सरियत उनके हक में नहीं है लेकिन सोशल मीडिया की प्रेजेंस बहुत ज़्यादा है और उसकी अहमियत बढ़ गई है तो आज आपने देखा कि हाई कोर्ट इस्लामाबाद हाई कोर्ट से भी एक फैसला आया है जो उन पर एक बहुत बड़ा प्रेशर था फॉरेन फंडिंग केस का वो ख़त्म हुआ है और अब वो कह रहे हैं कि सब पार्टियों का आप इकट्ठे फैसला सुनाएं और ये जो रोज़ाना समात वाली बात है वो भी मुअत्तल कर दी है डिवीज़न बेंच ने तो प्रेशर तो उनका बिल्ड हो गया है और इदारों पे भी बिल्ड हो गया है और मुखालिफ पार्टियों पे भी जब तक ये आपस में सेटलमेंट नहीं करेंगे किसी नए इलेक्शन के ऊपर कि उसकी डेट क्या होनी चाहिए 2-3 जो बड़े इश्यूज हैं चीफ इलेक्शन कमिश्नर का मामला है नए इलेक्शन का मामला है उस वक्त तक इमरान खान सड़कों पर रहेंगे जलसे जुलूस करते रहेंगे 10 मई को वो मुल्तान भी जा रहे हैं फिर वो इस्लामाबाद में इकट्ठा होने का फैसला कर चुके हैं तो प्रेशर तो है
अदनान साहब पंहिंजो तर्जुमो ॾेई रहिया त हू चवनि पिया त हिकिड़ो प्रेशर हिकिड़ो बिल्ड थियो आहे। अॼु जेको हाई कोर्ट जो फ़ैसिलो आयो आहे उन खां पोइ बि कुझु ॾुखियाइयूं जेके आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जूं घटि थियूं आहिनि। ऐं ॿिए पासे हू जेका एहतजाजी तहरीक जे थ्रू जेको नैरेटिव बिल्ड कनि पिया या जेका सूरत हाल उहा उन्हनि जे फेवर में वेंदे ॾिसण में अचे पई प्रेशर जे हवाले सां। ही उहा ॻाल्हि कनि पिया। सुभाणे खां अव्हांखे इहा ॼाण बि हूंदी त सुभाणे खां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ मुल्क जे इलेक्शन कमीशन जेको ऑफिस आहिनि उन नालो एहतजाज बि करणु वञे पई। मियाँ साहब का वधिक पुछंदासीं। मियाँ साहब से राब्तो असांजो बहाल थियो है। मियाँ अजीम साहब, आप कैसे देखते हैं? आपने सबका मौक़िफ़ सुना। अदनान साहब समझते हैं कि एक प्रेशर बिल्ड करने में कामयाब हो गई है पाकिस्तान तहरीक इंसाफ, और जैसा कि आपने लाल साहब को भी सुना कि उनका भी ये कहना है कि ईद के बाद इस प्रेशर को हम मजीद बढ़ाने लगे हैं। तो अब इम्तिहानों के ऊपर इम्तिहान, एक बड़े चैलेंजेस और इम्तिहानी सूरत हाल है आप लोगों के सामने, किस तरीके से हैंडल करने का इरादा रखते हैं? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबसे पहले मेरी आवाज आ रही है आपको? जी बिल्कुल आ रही है। अच्छा, सबसे पहले तो ये जो कह रहे हैं कि ईद के बाद हम प्रेशर अपना बढ़ा रहे हैं, मुझे ये बताएं प्रेशर किसके ऊपर बढ़ा रहे हैं? ये मुल्क को इस वक्त जो अपोजिशन में जमात है पीटीआई, इसको किस चीज का प्रेशर बढ़ाने की जरूरत है? मुझे ये बताएं कि 3 तारीख वाले दिन कासम सूरी, इनके पास सिर्फ और सिर्फ एक ही हथियार वो खत वाला है। खत के अलावा मुझे ये बताएं इनके पास कोई साजिश, जो ये लफ्ज यूज कर रहे हैं, ये साजिश लफ्ज के अलावा इनके पास कौन सा ऐसा हथियार है जो ये अवाम के पास लेकर जाएंगे? और अवाम के पास ये जो अभी शहबाज शरीफ साहब, अभी मैंने लाल मलिक साहब की सारी बात सुनी है, ये जो पेट्रोल की बात कर रहे हैं, डीजल की बात कर रहे हैं, ये जो साजिश की बात कर रहे हैं, ये सारी खान साहब देखें, खान साहब के अलावा, खान साहब के पास सिर्फ और सिर्फ बातों के अलावा कोई और बात नहीं है। देखें, जब खान साहब इक़्तिदार में थे तो मुझे ये बताएं, उस्मान बुज़दार साहब को पंजाब के ऊपर चीफ मिनिस्टर लगाना ये कोई साजिश थी? असद उमर को मुझे ये बताएं, असद उमर को वजीर खजाना बनाना ये कोई साजिश थी? फिर हम्माद अजहर को वजीर खजाना बनाना ये कोई साजिश थी? खान साहब बिल्कुल बुखलाहट का शिकार है। मैं आपको बड़े ये पाकिस्तानी अवाम को, ये कौम को ये बताना चाहता हूँ कि खान साहब सिर्फ और सिर्फ, मैं पहले भी बता चुका हूँ, खान साहब बेहतरीन स्पोर्ट्स के खिलाड़ी हैं, वो सियासी खिलाड़ी नहीं है। अब वो पहले भी ये मैं कह रहा हूं कि ये लाडला बच्चा भी बड़ा हो चुका है, अब ये लाड ना दिखाए, काम करके दिखाए। काम इनके पास है नहीं सिवाय बातों के अलावा। मुझे ये बताएं, 3.5 पौने 4 साल कोई इनकी कोई एक पॉलिसी मुझे ये बताएं। इन्होंने जो बिजली का बहरान इस वक्त पूरे पाकिस्तान में है, पिछली हुकूमत जब नून लीग की थी तो उन्होंने बिजली में जो 17 घंटे लोड शेडिंग होती थी, तो उन्होंने उस लोड शेडिंग को 3 घंटे 4 घंटों के अंदर महदूद कर दिया। और अब मुझे ये बताएं, 3.5 पौने 4 सालों में इन्होंने 1 मेगावाट बिजली जो है कहीं पे बनाई है? इन्होंने कोई एक प्रोजेक्ट मुझे बता दें बिजली का इन्होंने लगाया? कोई एक प्रोजेक्ट मुझे बता दें। मुझे सिर्फ ये बताएं, 20,000 अरब रुपए का इन्होंने जो IMF से कर्जा लिया था, कोई पाकिस्तान की आवाम की सहूलत के लिए कोई एक प्रोजेक्ट बता दे। मियां साहब, वही बात लाल साहब भी कह रहे हैं कि अगर इतने मसाइल हैं, इतना बुरी परफॉर्मेंस रही इस गवर्नमेंट की, जो वजह भी बनी, आप कहते हैं कि वजह भी बनी इस सारी तब्दीली की, तो वो ये कहते हैं कि आप लोग फिर फ्रेश मैंडेट लेकर आ जाएं, फ्रेश मैंडेट लेकर आ जाएं, फिर काम करें उस हिसाब से। उससे क्यों भाग रहे हैं वो? ये उनका ये सवाल है कि वो उससे क्यों भाग रही है नई गवर्नमेंट? आप लोग फ्रेश मैंडेट लेकर आए, फिर उस हिसाब से काम को बढ़ाएं। देखें, बात सुने, अभी हमें कितने दिन हुए हैं पाकिस्तान में इक़्तिदार में आए हुए? कितने दिन हुए हैं? अभी तो 1 महीना नहीं हुआ, 2 हफ्तों से ऊपर। अभी हम देखें, कोई एक दिन मुझे बताएं, एक लम्हा बताएं कि हमने कहीं पे गफलत की हो। पहले दिन से लेके आज के दिन तक हम क्या पाकिस्तान की खिदमत नहीं कर रहे? पाकिस्तान जो खादमे आला पाकिस्तान, जो खादमे आला पंजाब थे, अब खादमे आला पाकिस्तान बने हैं। मुझे ये बताएं, इस वक्त जितने सियासतदान पाकिस्तान के अंदर मौजूद हैं, क्या आप ईमानदारी से बताएं कि सबसे बेहतरीन जो पंजाब में शहबाज शरीफ साहब ने जो अपना रोल अदा किया है पंजाब की खिदमत के लिए, क्या वो पाकिस्तान के लिए अनथक मेहनत नहीं कर रहे? और ये बातें करने के लिए इनके पास मनी लॉन्ड्रिंग में भी अनथक मेहनत की उन्होंने। मियां साहब, वो वक्त बताएगा।
कोई देखें, मनी लॉन्ड्रिंग जो है ना, मनी $16 लॉन्ड्रिंग अरब का का केस फैसला मनी लॉन्ड्रिंग में भी अनथक मनी मेहनत देखें आप बिल्कुल आपकी बात में मैं बोला नहीं हूं, लेकिन मेरी बात सुन लें। मनी लॉन्ड्रिंग का केस आपका आने वाला है, आप सिर्फ ईद के बाद सब्र करें। आपने जो मनी लॉन्ड्रिंग की हुई है वो भी आप देख लें। मुझे ये बताएं, ये कोई बात है पाकिस्तान की हिस्ट्री में? मुझे ये बताएं, तोशा खाना में कोई बंदा आपको गिफ्ट दे और आप उसकी गिफ्ट बेच दें, ये कितनी बड़ी तौहीन है, पूरे पाकिस्तान की तौहीन है या नहीं है? यार ये बच्चों वाली हरकतें हैं। कि मुझे ये बताएं कि एक बंदा आपको गिफ्ट दे कोई दूसरा और आप उस गिफ्ट को सेल कर रहे हैं, जाके बेचें। आपने तो हमें पूरी दुनिया में मुंह दिखाने के काबिल नहीं छोड़ा, पूरे पाकिस्तान तो को। आप पहले भी नहीं थे। तोशा खाना से चीजें उठा के आप बेच रहे हैं। कोई खुदा का खौफ करें। और फिर आप ये कह रहे हैं कि जी तोशा खाना के जो हमने वो गड़ियां और जो चीजें बेच के हमने बनी गाला की सड़कें बनाई हैं, ये कोई बात है? ये काउंटर बात नहीं है। ये कोई, आप वो बात करें जो अवाम को समझ आए। आप अपने लीडर को समझाएं, ये बच्चों वाली हरकतें छोड़ें। वो एक बहुत बड़ी पार्टी के लीडर हैं, वो लीडरों वाली बात करें, कौम के लीडर बने। वो पार्टी से बाहर नहीं निकल रहे, वो लोगों को ट्रैप कर रहे हैं और लोगों को ट्रैप करके। ये मशवरे आपके सुन लिए लाल साहब ने, और जरूर अगर वो समझेंगे, लाल साहब ने ये मशवरे तो सुन लिए, लेकिन ये तो उनका काम है कि आने वाले दिनों में क्या करेंगे। मैं आपसे ये जानना चाह रही थी कि आप लोग आने वाले दिनों में क्या करेंगे। कुछ बातें आपने बताई, बाकी किस तरह से इन क्राइसिस को हैंडल करना है वो आपने अभी तक नहीं बताया। पंजाब में भी इस वक्त एक बहुत बड़ा क्राइसिस चल रहा है। देखें, आने वाले वक्त में देखें 2-3 मसाइल जो हैं वो हमारे सामने हैं। एक तो महंगाई है, बेरोजगारी है, और पेट्रोल का जो मसला है, और बिजली का जो मसला है। जो सब्सिडी इन्होंने दी हुई थी उसके ऊपर जो इस वक्त मीडिया में IMF के साथ जो हमारे मुज़ाकरात हुए हैं वो इस वक्त डिस्कस हो रहे हैं। देखें, जो खान साहब ने आर्टिफिशियल सारे काम किए हुए थे अपने वोट बैंक को बढ़ाने के लिए, नो कॉन्फिडेंस से बचने के लिए, ये सब और सब आर्टिफिशियल काम थे इनके। हम ये सारे आर्टिफिशियल काम खत्म करने लगे हैं और इंशाल्लाह ताला अवाम के साथ मिलकर हम जो हकायक हैं वो सामने रखेंगे और हम अपनी पार्टी से बालातर पाकिस्तान को रखेंगे। ये सबसे पहले हम पॉइंट आ गया आपका लाल साहब। हाणे अवां बुधो हु चवन था त जेको नैरेटिव सेट करण वन्यो पिया या जे बुनियाद ते अवां ॼाणायो पिया त प्रेशर के वधीक तेज कंदासे, उन जो को मॉरल ग्राउंड्स उन जा अवां वटि कोन्हनि। हू तोशा खाना जी ॻाल्हि कनि पिया, उहा बि ॻाल्हि कनि पिया त क़ौमी सलामती जे इजलास जे हवाले सां ॿ भेरा हाणे वाज़े कयो वियो आहे त का मुबैना साज़िश अहिड़ो को मामिलो कोन हुयो। उन खां सवाइ हू फॉरेन फंडिंग जी ॻाल्हि कनि पिया त ही मुख़्तलिफ़ मामला आहिनि। हू चवनि था ईंदड़ ॾींहनि में अवां प्रेशर न क्रिएट कंदो, बल्कि ही जेके समूरा मामला अवां छॾे विया हो इहे अवां जे लाइ प्रेशर बि क्रिएट कंदा ऐं ॾुखियो वक़्तु बि आणींदा। नादिया, हिकिड़ो मिनट रुगो मूंखे ॾिजो। सभ खां पहिरीं त पीपुल्स पार्टी जा जेके बि नज़रियाती कारकुन आहिनि उन्हनि सां उहो हमदर्दी जो इज़हार करियां थो, छाकाणि जो बिलावल भुट्टो साहब जहिड़े नमूने नवाज़ शरीफ़ वटि वियो आहे। नवाज़ शरीफ़ जेके बिलावल भुट्टो साहब चवंदो हुयो त हू नवाज़ शरीफ़ जो है वो ज़ियाउल का बेटा है, अॼु हू पंहिंजे वालिद साहब लाइ हिकु सदारत कुझु वज़ारतुनि जी जेका आहे ख़ैरात घुरण लाइ लंडन वियो ऐं हुते वञी ख़ैरात घुरी। उन सां पीपुल्स पार्टी जा नज़रियाती कारकुन इंतहाई तकलीफ़ में आहिनि ऐं भुट्टो साहब जी जेके ॻाल्हि ॿोल करे पोइ उन में बि नज़र अचे थो पियो इहो त उन्हनि सां हमदर्दी जो इज़हार करियां थो। ॿी ॻाल्हि जेका भुट्टो साहब कई त IMF जेको स्टेट बैंक जो जेको मुआहिदो आहे, स्टेट बैंक जो मुआहिदो IMF सां न आहे। स्टेट बैंक जो जेको लॉ आयो उहो पार्लियामेंट पास कयो हुयो ऐं उहो पार्लियामेंट यानी क़ौमी असेंबली ऐं सेनेट ऐं उन में पीपुल्स पार्टी शदीद उन ते एहतजाज कयो हुयो। हाणे उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि त उहो लॉ वापसि वठनि जी हिमत हुजे त इहो मुनाफ़क़त आहे त जेकॾहिं तव्हां असां करियूं त ग़लति आहे ऐं अवी करियो त सही आहे, इहो ग़लति आहे। जेसिताईं वसीम प्लस जी ॻाल्हि कई, असां वसीम प्लस खे त छॾियो, तव्हां पंहिंजे वज़ीर आला ऐं सिंध जे वज़ीर आला जी ॻाल्हि कयो त मुराद अली शाह साहब जी मेहड़ में बाहि लॻे थी, तव्हां सिंध जा 10 मासूम ॿारड़ा जेके मौत जे वर चढ़ी वञनि था, तव्हां सुता पिया हुजो था, तव्हां हुते तव्हांजी हुते फायर ब्रिगेड नथी पहुचे, तव्हांजी हुते का एमरजेंसी हेल्प नथी हुजे। अॼु बि उहो अजनि खां वाजियल आहिनि। उते उमेर बा पहुचे थी, उते ॿिया जेके माण्हू आहिनि बासर माण्हू आहिनि वीचारा उते पहुचनि था, उन्हनि खे उहो रिलीफ ॾियनि था, पर सिंध हुकूमत उन्हनि खे रिलीफ ॾियण में नाकाम वई आहे। ऐं अमी सिर्फ़ ऐं सिर्फ़ इक़्तिदार जे पोयां हूंदा आहियो। सिंध जे अवाम जी ख़िदमत जो अवां को प्रोग्राम न आहे। मियां साहब ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई। तोशा खाना में जेकॾहिं को ग़लती असां पीपुल्स पार्टी जे यूसुफ सां गिलानी अगरि को हार चोरी करे
जेको आहे कोन खणी विया आहियूं, जेको इमरान ख़ान खणी वियो आहे। ऐं जेकॾहिं इमरान ख़ान जेको तोशा नाम का शइ खई आहे त हिननि उन जे ख़िलाफ़ केस अञा ताईं छो दाख़िल न कयो आहे, सिर्फ़ु ही मीडिया मुहिम छो पिया हलाइनि। इन मां ज़ाहिर थिए थो त इहो सिर्फ़ु हिकिड़ी फेक न्यूज़ ते रिलाए कनि था ऐं उन जी कैरेक्टर हू असैसिनेशन पाण चाहिनि था। इमरान ख़ान साहब पाण इहा ॻाल्हि कनि पिया त हू वॾी ॻाल्हि आहे जी उन मां सड़क ठही आहे, उन मां रोड ठहियो आहे, ऐं उन सां गॾोगॾु नादिया जेके ज़ाहिर आहे नादिया तव्हां हिते वेठा इमरान आहियो ख़ान चयो तोशा आहे खाना जे हवाले त सां इहो जेके बि मामला आहिनि, कुझु रूल्स हुजनि था जेके फॉलो न थिया आहिनि, जेके वायलेट थिया आहिनि, इहा ॻाल्हि त हाणे मंज़र आम ते आहे। ठीकु आहे, ठीकु आहे। हाणे नादिया हिकिड़ो मिंट मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो न। ॾिसो, ही 5% पैसा ॾेई जेके प्रीवियस गवर्नमेंट्स में ही तोहफ़ा खणी वेंदा हुआ, इमरान ख़ान उनखे 5% मां वधाए 50% कयो ऐं उहो पे करे ऐं जेके तोहफ़ा मिलिया उन मां हिकिड़े रोड जी तामीर कराई। ऐं हिननि खे शौक़ु आहे त इहो इस्लामाबाद हाई कोर्ट में केस हलंदड़ आहे। 1990 खां हिननि जी हुकूमतनि जा, असांजी हुकूमतनि जा जेके तोहफ़ा मिलिया उते पेश कनि, जे ही नथा कनि त इहो सम्झी वञो त इहो सिर्फ़ु हिकिड़ो गेम आहे। इन खां अलावा कुझु न आहे। इमरान ख़ान जी जेका हुनजी बि शख़्सियत आहे, उनजो किरदारु आहे, ही उन ते हमला करणु चाहिनि था ताकी उनखे ख़राब करे सघे त हिननि खे कोई फ़ाइदो थींदो, पर इन क़िस्म जो को बि फ़ाइदो न थींदो। फॉरेन फंडिंग केस जी तव्हां ॻाल्हि कई, फॉरेन फंडिंग केस अॼु हाई कोर्ट त पंहिंजी जॻह ते फ़ैसिलो ॾिनो आहे, पर असांजो मुतालबो आहे त नून लीग, असांजो न उहो मुतालबो आहे, पर हनीफ अब्बासी केस में सुप्रीम कोर्ट चयो हो त सभिनी सियासी पार्टियुनि जी जेका इन्वेस्टिगेशन थियणु घुर्जे। त असांजो मुतालबो आहे त PTI, पीपल्स पार्टी ऐं नून लीग जी फॉरेन फंडिंग जेका थी आहे उन जी ओपन इंक्वायरी थिए ऐं उन जो जेको आहे उहो जो कोर्ट प्रोसीडिंग थिए या इलेक्शन कमीशन जी प्रोसीडिंग थिए, उहो लाइव टीवी ते ॾेखारी वञे त ख़बर पए पाकिस्तान जी आवाम खे त केरु छा कयो आहे। ठीकु, फैज़ साहब छा रिस्पॉन्ड कंदो? सभ खां पहिरीं त मां शुरू इन ॻाल्हि खां कंदुमि त साईं जन जे मशवरे जी महिरबानी, असांजो बिलावल साहब नवासो आहे ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो ऐं पुटु आहे बेनज़ीर साहिबा जो ऐं आसिफ अली ज़रदारी साहिब जो। हू तमामु बहितरीन सियासतदान आहे त हुनखे दुनिया मञे थी। साईं जन जे मशवरे जी महिरबानी, उहो जेको सम्झंदो सियासत में आख़िरी शइ न हूंदी आहे। सियासत में जेकर आख़िरी शइ कंदो त इमरान ख़ान वांगुरु अकेला वेठा हूंदासीं। हिते पाकिस्तान जी जेका नालो आहे उहो असांखे सभ खां पहिरीं आहे। साईं ॻाल्हि कई रिलीफ जी, मां चवंदुमि इंसानी जायुनि जी, मां कल जो प्रोग्राम तव्हां ॾिठो न, उन जी जायुनि जी कान्हे का क़ीमत। ठीकु आहे, असांखे अफ़सोस आहे, उन घर धणी जो अफ़सोस आहे। तव्हां PTI वारनि उन्हनि जे लाइ हींअर ताईं छा कयो? अॼु हफ़्तो थी वियो आहे, सिंध गवर्नमेंट आहे ऑन करे थी, अॼु बि हुननि खे हींअर घर पिया गवर्नमेंट मिले, में अवां आयो हुननि खे फैज़ साहब? राशन पियो मिले, हुननि सां सभु कुझु टच में आहिनि। जी बिल्कुलु असां मूं टच चयो में त आहियूं, असां गवर्नमेंट ऑन में कई, अवां मां आयो तव्हांखे ऐं चयो हींअर हिननि खां जो न आयो, 8 ॾींहंनि खां गुज़िरियल 13 सालनि खां आयो जी। पाकिस्तान जी चए थो न सभ खां वॾी पार्टी आहे, हिन जो 8 ॾींहंनि खां केरु आयो आहे हुते? न, हिननि खे सिर्फ़ु सोशल मीडिया ते कूड़ हणणा आहिनि। हा बिल्कुलु, असां आहियूं। CM साहब पहिरें ॾींहुं पहुतो, CM साहब हुन सां मालकनि सां वेठो, मालकनि सां हर शइ शेयर कई ऐं अल्हम्दुलिल्लाह जेके बि CM साहब वाइदा कया आहिनि उहे सभु मुकमिल आहिनि। तव्हां सोशल मीडिया TV तव्हां उहे सभु तव्हांजा नुमाइंदा वेठा आहिनि, तव्हां उहो चेक करे सघो था। असां हर शइ जेकी CM साहब कयो आहे उहो करे छॾियो आहे। नंबर 2 ॻाल्हि, हिननि जो अञा ताईं उते केरु पहुतो कोन्हे। हिननि ॻाल्हि पे कई जेका इहा सवेरे असांजे नून लीग वारे हमराह जी ॿुधी पे, डीज़ल पेट्रोल ॾिसो केतिरियूं शयूं महांगियूं थी वियूं आहिनि। तव्हांजी गैस किथे पहुती आहे? हिननि पंहिंजो तव्हांखे ख़बर आहे जेका बिजली अॼुकल्ह 16 घंटा इहा बंदि आहे, हिननि PTI वारनि जी नाअहल टीम जी तुफ़ैल जे करे सॼो पाकिस्तान रमज़ान महीने में जेको आहे सो असांखे तकलीफ़ पई अचे। हिननि छा कयो? ॼामशुरे खां वठी पंजाब ताईं सभु पावर प्लांट जेके जनरेशन जा बंदि करे छॾियऊं। हिननि कमीशन जे आड़ जे चक्रनि में प्राइवेट बिजली वठी, प्राइवेट माना हिसाब सां हुनखे असां सभिनी जेके असां पाकिस्तान जा सार्फिन आहियूं, असांखे बिजली हिननि विकी पे महांगे अघ ते। सिर्फ़ु छा? पंहिंजी इन करप्शन जे करे। चलो नवाज़ अली करप्ट, पीपल पार्टी करप्ट, तव्हां त नारो हणी आया आहियो न पाकिस्तान में नयो। ठीकु, पर फैज़ साहब उहो ई सवाल जेको मियां साहब जे साम्हूं 4 रखियमि, सालनि अवां में जे आॾो बि 4 सालनि रखंदसि, में जेका तव्हां ॻाल्हि ही 50 कनि पिया, लख घरनि अवां जा वाइदा दुरुस्त कया, पिया चयो त इहे जेके मसइला आहिनि ज़ाहिर आहे इहे 10 ॾींहंनि में कोन थिया आहिनि। अवां ॿुधायो पिया त ही बीबी ॾिसो मसइलनि न, जे मां पुठियां ॻाल्हि कई न, हिननि ही त नारो हणी आया न त भई जी सभु करप्ट न, असां चङो कंदासीं। हिननि 4 सालनि में अगरि सुठी शइ कई आहे उहा ॿुधायो। हा, ठीकु माण्हुनि खे लंगर खाना खोले ॾिनऊं, ठीकु माण्हुनि खे रोज़गार कोन ॾिनऊं, लंगर खाना ॾिनऊं, त बाबा तव्हां हितां जी मानी कयो। करोड़ नौकरियूं किथे आहिनि?
50 लाख घर किथे आहिनि? हिननि खे वरी 5 साल ॿिया खपनि पाकिस्तान जे अवाम खे उहो बेवकूफ़ बणाइण जे लाइ। पाकिस्तान जो अवाम मां तव्हांखे चयो बाशऊर आहे, हुननि खे हर शइ जी ख़बर आहे। मां तव्हांखे ॿुधायां न, ही मैयत नई आहे, इंशाल्लाह इहा इस्लामाबाद बि अचनि, हिननि खे महिमान नवाज़ी बि कंदासीं ऐं असां हिननि खे कानून जे दायरे में ॾिसी ठीक वठंदासीं। ठीक इंशाल्लाह फैसला अचनि पहुंचो पॉइंट जो असां हिकु सवाल जो जवाब इहो बि ॾिजो त Thank you. जेका ॻाल्हि ज़ाहिर आहे मां ॼाणायो पिया त हे पोइ जेको 3.5-4 सालनि अंदरि थियो आहे उहो असीं हिन वक़्तु भोॻियूं पिया ऐं ईंदड़ ॾींहंनि में जी भोॻणो पवंदो अवाम खे। पर ही फ्रेश जी मैंडेट जी बार बार ॻाल्हि थिए पई। हिन वक़्तु असां इहो ॿुधूं पिया त हाणे अवां मुद्दो पूरो करण जो सोचियो पिया, जेका ॻाल्हि ख़ुदि प्राइम मिनिस्टर साहिब बि हाणे ॾिसो इहा ई कनि पिया त असीं मुद्दो पूरो कंदासीं। पर हाणे ही समूरा मामला बि आहिनि, ही इलेक्शन मोड में हलिया विया आहिनि, ही इलेक्शन कैंपेन नज़र अचे पई ॾिसो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ उहा तयारी बिल्कुलु पई हुनजो करे, हक़ आहे, इते आईनी अवां तौर इन्हनि आईनी मसइलनि में तौर रुधल आहियो, ईअं न किथे नुक़सान थिए, उन जे लाइ केतिरो तयारु आहियो, सर्वाइवल कीअं थींदो? ॾिसो न, इमरान ख़ान जो हींअर आहे त मां न हुजां त सभु न हुजनि, इन बयाने ते बीठो आहे। ही पाकिस्तान जो जेको आइन आहे उनजो आइन शिकन आहिनि, ही इदारनि खे कोन था मञनि, ही कोर्टुनि खे कोन था मञनि। नवाज़ शरीफ़ जेकर नाल थो थिए त कोर्टूं भलियूं आहिनि। असांजो यूसुफ रज़ा गिलानी ते कोर्टुनि जो फ़ैसिलो थिए थो, कोर्टूं तमामु भलियूं आहिनि। अगरि हू चवनि था त भाई डिप्टी स्पीकर जी रूलिंग जेकर ग़लति आहे त उहा कोर्टुनि ते रोज़ानो तुहमत हई थी वञे। पोइ माना हिन जे हक़ में अगरि फ़ैसिला न अचनि त माना हे असांजे लाइ उहो थी थो वञे, माना त थी थो वञे त बाबा सही फ़ैसिलो न आहे। ईअं न थींदो आहे। पाकिस्तान जो आइन आहे। ऐं मां तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधायां, पाकिस्तान पीपल पार्टी हींअर बि इलेक्शन कनि, असां इलेक्शन लाइ तयारु आहियूं, इलेक्शन में भॼूं कोन था। भॼे ई थो छो जो हिन खे मथां इहा ख़बर आहे त सुभाणे पंजाब मां KPK मां इहे केस निकिरणा आहिनि। डेली साहब चवंदो त मां साइकिल ते हलंदुमि मलाशा जे वज़ीर आज़म वांगुरु 15 किलोमीटर डेली पंहिंजो वज़ीर आज़म हाउस खां बनी गाला हेलीकॉप्टर ते ईंदो वेंदो साहब। हे दुनिया में दर्स ॾियण वारो हो त मां जेको आहे सो महातीर मोहम्मद थींदुमि, फलाणो थींदुमि। ही सिर्फ़ु ॻाल्हियूं कंदो आहे, 2 बजे उथंदो आहे, राति जो अलाए कहिड़ा पाउडर कंदो आहे। मां वधीक ॻाल्हियुनि ते कोन वेंदुमि। हिननि खे अञा जेकर साल ॾियूं आहे त पाकिस्तान खे खटारा बस वांगुरु छॾे आहे। पोइ वरी तव्हांजे साम्हूं आहे सभु कुझु। ठीक मतलब हाणे अवां तयारु आहियो, मां चयो त जेकॾहिं वधीक साल ॾिजे हा त अञा कुझु थिए हा। पर इन वक़्तु मूं इहो सवाल रखियो त हू इलेक्शन मोड में नज़र अचनि पिया ऐं उन तरीक़े सां ई मामलनि खे अॻियां वधाइनि पिया ऐं अवां ॼाणायो पिया त ही मसइला सुप्रीम जेके कोर्ट ईंदड़ ॾींहं में अञा में बीबी वधणा मूंखे मौक़ो ॾींदो, मूंखे उनजो बार बीबी खाइण लाइ मां ॿुधायां तयारु थो, आहियो? मूंखे ॾींदो, मूंखे मौक़ो ॾींदो ॻाल्हाइण जो? जी हा, मां चयो इहो सुप्रीम कोर्ट में इलेक्शन कमीशन चयो त असांखे 7 महीना खपनि। तव्हांखे सभिनी मीडिया वारनि खे ख़बर आहे त असांखे 4 महीना हुन चयो डिलिमिटेशन थींदी गिलगित बलोचिस्तान में ऐं KPK में ऐं सॼे पाकिस्तान में जेके सीटूं वधंदियूं ऐं उन खां पोइ 3 महीना असांखे खपनि। उन इलेक्शन कमीशन जो रिटन में उते सुप्रीम कोर्ट में ऑर्डर थियो आहे। 7 महीना त इलेक्शन थी नथी सघे। ठीक फैसला पॉइंट अच्छी हो जो अदनान साहब, अब भी आप अपनी बात पे कायम हैं। वो कह रहे हैं कि आपने कहा इससे पहले कि आप समझते हैं कि बड़ा प्रेशर बिल्ड हो चुका है, आने वाले दिनों में मजीद बढ़ेगा, लेकिन ये कुछ अलग बातें हो रही हैं। वो समझते हैं इस वक्त मुस्लिम लीग नून हो, पाकिस्तान पीपल्स पार्टी हो, नई गवर्नमेंट ये समझती है कि आने वाले दिनों में बड़े मामलात आने वाले हैं इनके, वो तोशाखाना हो, वो फॉरेन फंडिंग मामलात हो, कुछ और केसेस का भी वो जिक्र कर रहे हैं कि इसलिए मुश्किल वक्त आने वाला है, इसलिए भागने की तैयारी हो रही है, इसीलिए इलेक्शन का कवर लिया जा रहा है। इस पर कितना एग्री करते हैं आप इस राय से? कि फॉरेन फंडिंग केस में तो आज इस्लामाबाद हाई कोर्ट के डिविजनल बेंच ने कह दिया कि वो रोजाना समाअत नहीं होगी और सब पार्टियों का इकट्ठा होगा। वो तो प्रेशर खत्म हो गया PTI पे से। सबसे बड़ा प्रेशर वही था कि शायद उसको डी रजिस्टर कर दें, और फिर उन्होंने कहा है कि सिर्फ अतर मिनल्ला ने रिमार्क्स दिए हैं, ज्यादा से ज्यादा वो जो फंडिंग है मुतनाज़े है जो उसको जब्त किया जा सकता है। इसके अलावा तो पहले तो कह रहे थे कि शायद वो डी रजिस्टर कर देंगे, निशान वापस ले लेंगे, नई पार्टी रजिस्टर करानी पड़ेगी, तो ऐसा कुछ भी नहीं है। तो वो तो प्रेशर इन पे से खत्म हो गया। तोशाखाना में उन्होंने 50% पेमेंट करके गिफ्ट लिए और फिर उन्हें बेच दिया। अब वो एक चीज मेरी मिल्कियत है, मैं उसे पास रखूं या बेचूं, ये लॉ का क्वेश्चन है कि आपने एक चीज खरीद ली जब किसी जगह से, अब आपकी मर्जी है उसे पास रखें या ना रखें। बहरहाल इमरान खान की पॉपुलैरिटी बढ़ी है पंजाब में, एज ए पॉलिटिकल ऑब्जर्वर मैं ये कह रहा हूँ, और KP में और कराची में। तो अब ये है कि वो तो मूवमेंट चलाएंगे कि इलेक्शन जल्दी हो, लेकिन जाहिर है कि जो हुकूमत में पार्टियां हैं वो अपना मुफाद देखेंगी और वो चाहेंगी कि ऐसे वक्त में इलेक्शन हो जब उनके भी मुफाद में हो
प्रेशर वो भी महसूस कर रहे हैं, इसीलिए बिलावल जो हैं लंदन गए हैं और नवाज शरीफ से बातचीत कर रहे हैं सीट एडजस्टमेंट पे। ठीक। वो 10 सीटें मांग रहे हैं पंजाब में ठीक, पीपल्स थोड़ा सा पार्टी पंजाब के के लिए। क्राइसिस पर भी बात कीजिएगा। कई दिन से हम देख रहे हैं कि बिना सरबराह के मुल्क का सबसे बड़ा सूबा इस वक्त रन हो रहा है, वहां की क्या सूरत हाल है? उस क्राइसिस को आप कहां देखते हैं? आने वाले दिनों में सेटल होता दिखाई दे रहा है आपको? किस तरीके से सेटल होता, बल्कि यूं कहना चाहिए कि किस तरीके से सेटल होता दिखाई दे रहा है आपको? देखिए, उसमें बात यह है कि जो विफाक था वहां तो छोटी पार्टियां छोड़ गई पीटीआई को, तो एक आईनी जवाब तो है कि वो छोड़ गई तो अक्सरियत खत्म हो गई और अपोजिशन के साथ मिल गई, उन्होंने हुकूमत बना ली। उन्होंने पीटीआई के मुनहरिफ अरकान का सहारा नहीं लिया। लेकिन पंजाब में सूरत हाल नहीं है। पंजाब में तो जो हमजा को वोट मिले हैं वो मुकम्मल तौर पर 26 मुनहरिफ अरकान हैं पीटीआई के, जिनके डिफेक्शन की वजह से उनको अक्सरियत मिली है और उनके खिलाफ उन्होंने अदालत इलेक्शन कमीशन को मूव किया हुआ है। अब देखना यह है कि डिफेक्शन के मामले को अगर सुप्रीम कोर्ट इतना लटकाती जितना बर्क रफ्तारी से उन्होंने दूसरे मामला पे समाअत की, डिफेक्शन के इशू पे भी कर लेते तो ये शायद पंजाब में क्राइसिस ना होता। लेकिन पंजाब में अब गवर्नर साहब तो ओथ नहीं ले रहे हैं, सदर साहब भी लेके बैठ गए हैं, तो अब ये तो कोई कोर्ट, सुप्रीम कोर्ट तक ही मामला जाएगा। गवर्नर साहब ने से सदर साहब को लिखा है कि जो रिजल्ट्स हैं वो टेम्पर्ड हैं, उनको कालअदम किया जाए। जी, तो अब ये मामला हो सकता है सुप्रीम कोर्ट में ही जाए और फिर वहां से हल हो। लेकिन पीटीआई के चूंकि सदर भी उनसे ताल्लुक रखते हैं पीटीआई से और गवर्नर भी पंजाब के, वो तो इस मामले में ताउन के लिए तैयार नहीं है। और ब्यूरोक्रेसी हुकूमत चलाती है, वो चला रही है, और निगरान वजीर आला तो उस्मान बुज़दार हैं। आप समझते हैं कि तामुल नहीं होगा, सियासी तौर पर ये मामला सेटल आउट नहीं होगा? आप समझते हैं कि अदालत, बहरहाल अदालत में ये मामला जाएगा सुप्रीम कोर्ट तक? मियां आज़िम साहब, आप क्या कहेंगे? कुछ ऐसा इरादा रखते हैं? किस तरीके से क्राइसिस को हल करना है, उसके लिए क्या हिकमत अमली बनाई गई है? देखें, सबसे पहले तो मैं ये पूछना चाहता हूँ कि मुझे ये बताएं कि खान साहब ने अपने आप को जो पाकिस्तान में एज ए सियासी अपने आप को इंट्रोड्यूस करवाया है, वो कहते हैं जी मैं सारी पार्टियों से मुख्तलिफ हूँ और मैं आइन की पासदारी करता हूँ सबसे ज़्यादा, और हमें तमाम पार्टियों को इन्होंने चोर डकैत डाकू बनाया हुआ था। मैं ये पूछना चाहता हूँ, जो मुल्क का सदर होता है और जो गवर्नर होता है, आप मुझे ये बताएं, सदर और गवर्नर जब वो ओथ लेता है तो उसका किसी भी पार्टी के साथ वो वाबस्तगी खत्म हो जाती है। बिल्कुल, वो मुल्क का सदर है, वो पंजाब का किसी सूबे का वो गवर्नर है, वो किसी पार्टी का गवर्नर नहीं है। तो मुझे ये बताएं, जो सदर साहब बैठे हुए हैं मुल्क के ऊपर, वो आइन शिकनी वो भी कर रहे हैं, जो गवर्नर साहब बैठे हुए हैं वो भी आइन शिकनी कर रहे हैं। तो ये खान साहब देखें, खान साहब आपको अपने आप को एक मॉडल सियासतदान पेश करना चाहते हैं, तो बड़ा दिल करके आइन की पासदारी करें, आइन शिकनी ना करें। आप अपने गवर्नर को ये कहें, अपने सदर को ये कहें। अब सदर ने देखे कितने दिनों के बाद 3 वज़रा का हलफ आखिर में ले लिया। अब गवर्नर साहब जो इस वक्त सर्विस हॉस्पिटल में बीमार पड़े हुए हैं, अल्लाह ताला उनको तंदुरुस्ती दे, वो अपने मनसब पर आए और आके वो कानून के मुताबिक जो है वो हलफ बर्दारी लें। मैं आपको ये बताना चाहता हूँ, नो कॉन्फिडेंस की जो बात है, नो कॉन्फिडेंस जो लफ्ज है, मुझे ये बताएं कि पाकिस्तान के आइन के अंदर ये चीज शामिल है कि आप नो कॉन्फिडेंस दायर कर सकते हैं। तो नो कॉन्फिडेंस जो पंजाब में आर्टिकल 130 के मुताबिक, 130 के मुताबिक जो आर्टिकल इन्होंने जो नो कॉन्फिडेंस दायर किया है, कानून के अंदर वो आर्टिकल के अंदर ये चीजें शामिल थी। अब जिस बंदे को मैं ये बताना चाहता हूं, अगर मेरा किसी के ऊपर कॉन्फिडेंस है, जब वो कॉन्फिडेंस खत्म हो जाएगा तो मैं नो कॉन्फिडेंस दायर करूंगा। अब आगे ये बात के अब पार्टी के कुछ हजरात पंजाब के अंदर छोड़कर दूसरी पार्टी के अंदर शामिल, उनके साथ मिलकर नो कॉन्फिडेंस में उन्होंने हिस्सा लिया है और पंजाब की हुकूमत चेंज हो रही है। जो हमजा शहबाज शरीफ इस वक्त सीएम बन चुके हैं, हलफ बर्दारी रह गई है। ये सारी चीजें मैं अपने भाई को ये बताना चाहता हूँ कि आप पाकिस्तान का कॉन्स्टिट्यूशन को पढ़ें। पाकिस्तान के कॉन्स्टिट्यूशन नहीं हुई, उस्मान बुज़दार ने इस्तीफा दिया था। ठीक, नहीं, मेरी बात सुने, नो कॉन्फिडेंस हमने दायर कर दी थी और आपने मेरी बात सुन ले, नो कॉन्फिडेंस हमने दायर कर दिया था। आपने जिस बंदे को, परवेज लाई साहब को, जो आप इतने सालों से डाकू कह रहे थे,
आपने उसको नामजद किया वजीर ठीक, आला, मियां साहब अब आपने क्या उसको करना वजीर है? आला नाम। अब क्या करना है? ये सारी बातें तो हैं रिकॉर्ड पर, अब क्या करना है? आप एक्सपेक्ट देखें करें कि हमने प्रैक्टिकली जैसे आइन और कानून कहता है उसके रूप पर अमल होना चाहिए, हमने लेकिन नहीं हो रहा, हम ताउन जो भी नहीं भी सामने आ रहा, अब हम क्या जो करना है? हम जो भी करेंगे कानून के मुताबिक करेंगे। ठीक। सबसे पहले हम लाहौर हाई कोर्ट में गए हैं और लाहौर हाई कोर्ट में बकायदा फैसला आ चुका है। लाहौर हाई कोर्ट ने सदर पाकिस्तान को ये ऑर्डर किया है कि आप किसी और को ये इख्तियारात दें कि वो आके हलफ बर्दारी ले। सही, और सदर ठीक, साहब जो है वो आइन शिकनी कर रहे हैं। सदर साहब का काम बनता है किसी ना किसी को वो भेजें, और वो अब ये वो जो हाई कोर्ट का फैसला है उसके ऊपर मनोअन वो कोई ना कोई उसके ऊपर इम्प्लीमेंट करें। तो वो अगर नहीं करे तो ये खान साहब को और उनके चाहने वालों को ये चाहिए कि ठीक अगर मियां वो साहब, तो ये ठीक मियां साहब, देखना अब ही पूछ नहीं लेते हैं लाल साहब चाहते। से। लाल साहब, ही अवां मूंखे ॿुधो पिया मेरी हुजंदा कुछ शयूं, कुछ जेके मामला आइन में जेके बिल्कुलु वाज़े थियल आहिनि उहे पार्टियुनि खां मथां थियनि था। हिते सदर मुमलिकत हुजनि, हू हल्फ न पिया वठनि, हू मामरनि खे डिले कंदा आया, उन खां पोइ आख़िर में उन्हनि अची हल्फ वरितो। गवर्नर साहब जो ज़िक्र कनि पिया त हू पंहिंजी जेके आइनी ज़िम्मेवारियूं आहिनि उन्हनि जो पूरा न पिया कनि। ऐं ॿिया रीज़न्स, हिकिड़े पासे अवां अदालतुनि जे फ़ैसिले जे इंतज़ार में आयो त ही मामला अचनि, ॿिए पासे जेके अदालतूं चई चुकियूं आहिनि, ॿुधाए चुकियूं आहिनि, तशरीह बि करे चुकियूं आहिनि, उन्हनि ते अमल न पियो थिए। अजय ॾिसो, सभ खां पहिरीं त ही ॿई जेके सियासी पार्टियूं आहिनि, जी नादिया ॾिसो, ही ॿई जेके सियासी पार्टियूं आहिनि, सभ खां पहिरीं थी अॼु बि उहे ई ॻाल्हाइनि थियूं जहिड़ो असीं हुकूमत में आहियूं, ही अपोज़िशन में आहिनि। बजाए जो असां ते तनक़ीद करण जे हिननि खे इहो ॿुधाइणु घुरिजे, ख़ासि तौर ते बुट साहब खे इहो ॿुधाइणु घुरिजे त सिंध जे माण्हुनि जी भलाई लाइ हिननि वटि कहिड़ा प्रोग्राम आहिनि ऐं ॿिन्ही पार्टियुनि जा वफ़ाक़ी सतह ते पाकिस्तान लाइ छा करणु घुरनि था। बजाए जो इहो ते ॻाल्हाइण लाइ हिननि जे दिमाग़ ते इमरान ख़ान हावी आहे, ऐं इमरान ख़ान खां अलावा ही का ॿी ॻाल्हियुनि खे न को ॿुधण में अचे थी, न को सम्झ में अचे थी, ऐं इहो इमरान ख़ान जी ठीक, पर फतह आहे मुंहिंजो सवाल लाल साहब इहो इमरान नाहे, फोबिया थी ठीक वई आहे। अवां बिल्कुलु अवां जो पॉइंट आहे। इमरान सवाल खान इहो का आहे त आला जेके पुट जेके शयूं समझो। आइन में वाज़े थियल आहिनि उन्हनि जो पूरा न पियो थिए ऐं उहे शयूं ज़ाहिरा पार्टियुनि खां उहे मामला मथां आहिनि। नादिया, इहो तव्हांजो ख़्यालु आहे त आइन में जेके शयूं आहिनि उहे पूरियूं न पियूं थियनि, तव्हांजो ख़्यालु त थी सघे थो, पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, ठीक पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे 125 मेंबरनि इस्तीफ़ा ॾिनी। ठीक अॼु ॾींहं ते उहे इस्तीफ़ा मंज़ूर नथियूं थियनि, छाकाणि जो चयो थो वञे त जेसि ताईं हथ खां लिखियलु न हुजे ऐं स्पीकर खे एड्रेस न थियल हुजे इहे मंज़ूर नथियूं करे सघजनि। त सही मूंखे ॿुधायो त जेको गवर्नर खे इस्तीफ़ा ॾियणो हुयो, चीफ मिनिस्टर खे, ऐं उहो एड्रेस थियल हुयो पंहिंजो चेयरमैन पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे, त उहो इस्तीफ़ा की मंज़ूर थी इहा वियो? गलती कंहिंजी आहे, इहा गलती कंहिंजी आहे मुंहिंजी मादी हिकिड़ी ॻाल्हि साहब? ॿुधो, ठीक, मुंहिंजी मूं ॻाल्हि टाइम गलती ॿुधो, तव्हांजी आहे प्रोग्राम में न, मुंहिंजो टाइम पूरो थी चुको आहे। इहा फयाज़ साहब गलती कुझु लाल एड साहब पिया करणु तव्हांजी चाहिनि आहे पिया न, मूंखे? तव्हांखे इहा ख़बर कान्हे का त इस्तीफ़ा ठीक कंहिंखे लाल ॾिनी साहब आहे। अवां जो पॉइंट अची वियो आहे। फयाज़ साहब अवां पंहिंजो तव्हां फाइनल त कॉमेंट एड पिकनिक कजो। में अमल आयो न, तव्हां त हुकूमत न पिया कयो, तव्हां त पिकनिक में अमल आयो। असेंबली जे फ्लोर तव्हां ते त जेके जमहूरियत जूं जेके चैंपियन पार्टियूं आहिनि, पुलिस वठी गुंडा वठी पहुचनि थियूं ऐं हिकिड़ी ख़ातून एमपीए खे ज़ख़्मी करे छॾनि थियूं, जेको वीचारी हींअर कोमा में आहे, ऐं तव्हांजो सेक्रेटरी ऐं जेको तव्हां ठीक जलसन लाल में साहब पॉइंट अची वियो अवां जो। नुमाइंदनि सां कयो था, इहे टीवी सॼियूं जे ॻाल्हियूं जेके नुमाइंदनि अवां सां ॿुधायो जलसन था में जेके कारकर्दा आहिनि कयो, सभिनि जी उहा नज़र कंहिंखे में। ईंदी? फयाज़ साहब पंहिंजो फाइनल कॉमेंट एड कजो, इस प्रोग्राम जो वक़्तु पूरो पियो थिए। फाइनली आहे त ॾिसो जलसन में असांजे टीवी चैनल्स जी नुमाइंदनि जी केॾी बेइज़ती कई थी वञे, उन्हनि सां बदतमीज़ी कई थी वञे। ही छा जो नौजवान माण्हुनि खे कहिड़ो कल्चर पिया ॾियनि, उन्हनि खे छा पिया सेखारनि? रुॻी बदतमीज़ी कयो, रुॻी हिन सां हीअं कयो, रुॻी हिन सां हीअं कयो, हे असांखे था सेखारनि। तव्हां ॾिसो था रोज़ जलसो थिए पियो, रोज़ उन में का न का ॻाल्हि पई थिए। इनशाला मैयत जंहिं घर में थींदी आहे उन में रोज़ अहिड़ो थींदो आहे। जे मां हिकिड़ी तव्हांखे मिसाल ॾियां हिन जी, ही अञा ताईं पंहिंजो पाण खे प्राइम मिनिस्टर पाकिस्तान सम्झे पियो मुख़्तसिर रखजो, हिकिड़ो जी। मुख़्तसिर अभी रखजो पंहिंजो फयाज़ साहब। प्रोग्राम जो सही कयो अथई, अभी हा पंहिंजो प्रोग्राम जो ॿुधायो न, पाकिस्तान लाइ जी छा प्रोग्राम तव्हां महंगाई माफ़ कयो चइनि हुओ, सालनि में अवां ॾिसो महंगाई माफ़ अल्हम्दुलिल्लाह कयो हुओ, हाणे अल्हम्दुलिल्लाह महंगाई असां ख़तमु करण लाइ कहिड़ा उपाउ वठो पिया? तव्हांजा पंहिंजा एमएनए तव्हांखे छॾिया, तव्हांजा एमपीए तव्हांखे प्रोग्राम खे ॾिसी छॾिया, तव्हां सभु चइनि अफ़वाह सालनि में छा ग़लति कयो? आहे, महंगाई तव्हां ख़तमु करण छा लाइ कयो पिया 4 सालनि में माली साहब? ॿुधायो? जे लाइ मांखे फ़ाइदो ॿुधायो। ज़ात पात सिंध कयो आहे, हुओ महंगाई ठीक अल्हम्दुलिल्लाह लाइ, ठीक कढींदासीं, हाणे पंजाब इन जो कढींदासीं। फ़ैसिलो असीं तव्हांखे आवाम ते छॾियूं था। अवांखे बि लाल यूनाइटेड साहब इलेक्शन में ॿुधो, टिकट अवाम वठण वारा कोन, फयाज़ ॿुधायो बुट न, ॿुधाए साहब, छॾियो मियां तव्हां। अज़ीम साहब, अदनान आदिल साहब, थैंक यू, अवां जे तजिए खे, अवां जी गुफ्तगू खे अवाम जे थैंक आॾो यू, रखूं था, थैंक यू नाजिया। अवाम जे साम्हूं इहो फ़ैसिलो छॾियूं था, अवाम जे मथां त हू सभिनी जी ॻाल्हियूं ॿुधनि पिया,
ऑपोजिशन छा पई सोचे, हिन वक़्तु हुकूमत छा पई सोचे, कहिड़ा प्लान्स खणी अचे पई, आवाम जे मथां फ़ैसिलो आहे। छाकाणि त अॻियां बि जेको मैंडेट ॾियण जो फ़ैसिलो हुजे थो या डिसाइड करणो हुजे थो त कंहिंखे अॻियां हलाइणो आहे, कंटिन्यू कराइणो आहे, आवाम जे मथां असीं छॾींदा आहियूं फ़ैसिलो। पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो नाज़रीन। जेके बि महिमान हुआ सभिनी जी महिरबानी जिन अॼोके प्रोग्राम जे लाइ वक़्तु कढियो। वरी जल्द मां सां मुलाक़ात कंदासीं नए प्रोग्राम, नए मौज़ू ऐं नए महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।